जय झूलेलाल। झूलेलाल सिंधियुनि जी ईष्ट देवता आहे। ईष्ट देवता जो मतिलबु त हिकिड़ो मूर्त रूप जंहिं जे सहारे सां असां अमूर्त ताईं पहुची सघंदा आहियूं। इट इज़ अ सपोर्ट थ्रू विच वी कैन रियलाइज़ अवर गॉड। ईश्वर चओ, परमात्मा चओ, परमेश्वर चओ, नाला कुझु बि ॾियो, पर हिकिड़ी सत्ता आहे, हिकिड़ी शक्ति आहे जंहिंजी ॼाण न थी सघंदी आहे कंहिंखे बि। जीअं खीर में मखण आहे पर नज़र कोन ईंदो आहे, तीअं हू परमात्मा बि असांखे नज़र में कोन ईंदो आहे, असांजे सम्झ में बि कोन ईंदो आहे, असांजे वीचारनि में बि कोन पकिड़े सघंदा आहियूं। पर कोई महिनत करे खीर मां मखण कढंदो त उहो मखण जो सवादु वठंदो। तीअं ई जेको महिनत करे आध्यात्मिक मार्ग ते पंहिंजे मन खे शांत कंदो, उनखे हिकिड़ो अहसासु थींदो आहे अंदर में, जेको अहसासु आहे उन ईश्वर जो, गॉड जो, अल्लाह जो। ऐं उन आधार ते असांजे संतनि असांखे इहा सिख्या ॾिनी आहे त गॉड इज़ रियल। पर मन शांत करण जे लाइ असांखे कुझु न कुझु सहारो खपे। झूलेलाल सिंधियुनि जो सहारो आहे। झूलेलाल सिंधियुनि जी ईष्ट देवता आहे। सिंधी झूलेलाल जे आधार ते पंहिंजी आराधना कंदा आहिनि ऐं आध्यात्मिक मार्ग ते, स्पिरिचुअल राह ते अॻिते वधंदा आहिनि। झूलेलाल जो जनम सिर्फ़ धर्म स्थापन वास्ते ऐं सिंधियुनि खे राह ॾेखारण वास्ते थियो। उहो हिन धरतीअ ते मौज मस्तीअ लाइ कोन आयो, पंहिंजो कमु कयईं ऐं हिन संसार मां हली वियो, कंहिंखे ख़बर बि न पई। मिर्ख शाह अहिड़ी योजना ठाही हुई त सनातन धर्म खे ख़तम करे छॾे। सिंधी सनातनी धर्मी आहिनि ऐं सनातन धर्म पहिरियों खां वठी केतिरा ई उतार चढ़ाव ॾिठा आहिनि ऐं मिर्ख शाह बि उनखे ख़तम करण जी योजना ठाही हुई। पर झूलेलाल अवतार वठी आयो, सभु सिंधियुनि इकट्ठा करे झूलेलाल जो सहारो वरितो ऐं पंहिंजो धर्म बचायो। इन करे झूलेलाल जो महत्व असांजे जीवन में वधीक आहे। झूलेलाल हिकिड़ो अवतार पुरुष हुयो। अवतार पुरुष इहा बि हिकिड़ी इम्पोर्टेंट संज्ञा आहे। ही संसार ॾाढो अट्रैक्टिव आहे। इट इज़ लाइक अ रोज़ फ्लावर which looks very attractive. Its color and form is very attractive. ऐं जीअं तव्हां उन जे नज़दीक वेंदव उहो सुगंध ॾींदो, चवंदो अञा मुंहिंजे भरिसां अचो। पर इन ई गुलाब जे गुल में अगरि गहराईअ में कोई वञे त उनखे अमृत मिली सघंदो आहे। देयर इज़ नेक्टर डीप विद इन द फ्लावर। तीअं ई संसार अट्रैक्टिव आहे। असां जीअं ई अखियूं खोलियूं था, असांखे कलर, रंग रूप, कलर एंड फॉर्म ॾिसण में अचनि था, उहे असांखे खिचनि था, भई असां वटि अचो। कोई भी संत हुजे, कोई भी महात्मा हुजे, अखियूं खोलींदो उन्हनि खे उहा ई ॻाल्हि नज़र ईंदी जेका असांखे नज़र ईंदी आहे, पर हू पाण खे कंट्रोल कंदा आहिनि। हू हेठि मथे न थींदा आहिनि, पंहिंजे जीवन में स्थिर रहंदा आहिनि। जीअं झूलेलाल जो जनम थियो, झूलण जो जनम थियो, उनखे पींघे में रखियऊं। जीअं ई पींघे में रखियऊं, पींघो झूलण लॻो। इट स्टार्टेड स्विंगिंग ऑन इट्स ओन। इन करे उनजो नालो रखियऊं झूलेलाल। पर इहा सभिनी सां कार थींदी आहे। असांखे थोरी सम्झ आई नाहे, असां झूलण शुरू कंदा आहियूं। झूले जे हिकु छोर ते आहे नफ़ो त ॿिए छोर ते आहे नुक़सान। हिकु छोर ते आहे मान त ॿिए छोर ते आहे निंदा। हिकु छोर ते आहे मौज मस्ती त ॿिए छोर ते आहे दुख, दर्द। हिकु छोर ते आहे जीवन, ॿिए छोर ते आहे मरण। ऐं इन ॿिन्हिनि जे विच में हर इंसान झूलींदो आहे। उनखे लॻंदो आहे मां अॻिते थो वधां, पर स्पिरिचुअली उहो जॻह ते ई रहंदो आहे। हिकु ॾींहुं सुख त ॿिए ॾींहुं दुख।
पर झूलेलाल हिन खां अलॻि हुयो, उहो झूलण वारनि जो लाल हुयो। ही वॉज स्पेशल इन क्रिएशन। त थियो ईअं, मिर्ग शाह खे जॾहिं ख़बर पई त झूलेलाल पैदा थियो आहे, माना मूंखे मारण वारो पैदा थियो आहे, त पंहिंजे मिनिस्टर अहिरीअ खे चयईं, वञ ख़बरचार वठी अच। अहिरियो हिकु गुलाब जो गुल खयईं, उन में पॉइज़न मिलायईं ऐं उहो पॉइज़न खणी ॿार खे ॾिसण वियो। सुखड़ी खणी वेंदा आहिनि, तीअं ही गुलाब जो गुल खणी वियो। सोचियईं त भई झूलेलाल हिन खे स्मेल कंदो ऐं उते ई कमु तमामु थी वेंदो। पर झूलेलाल त झूलेलाल हुयो, अहिड़ीअ खे सुञातईं, गुलाब जे गुल खे सुञातईं। इहो ज़हरीलो गुलाब उन रिजेक्ट कयईं, हिक ई लत में गुल खे ख़तम करे छॾियईं। ही संसार जहर सां भरियल आहे। असांजो काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, इहे सभु ज़हर आहिनि। अटैचमेंट, पॉसेसिवनेस, एनवी, जीलसी, इहे सभु ज़हर आहिनि जेके असां पाण था भरियूं। हिन संसार में दुख कोन्हे, असां पाण दुख निर्माण था कयूं ऐं पोइ पछतायूं था। पर झूलेलाल खे ज्ञान हुयो। जीअं ई उन गुलाब जे गुल खे लत हईं, उते जो उते अहिरियो उन जो शागिर्द थी वियो। अहिरियो आहे अहंकार, ही अहंकार अथव, ऐं ही आहे झूलेलाल, उहो परमेश्वर, उहो परमात्मा, उन जो रूप। ऐं जॾहिं इंसान पंहिंजो अहंकार छॾे ॾींदो आहे, अहंकार झुकी वेंदो आहे हुन परमात्मा जे अॻिते। जीअं ई अहंकार झुकी वियो, इंसान मुक्त थी वियो। पोइ उनखे दुख दर्द ईंदा आहिनि, पर सताईंदा कोन्हनि। झूलेलाल जे जीवन में केतिरा ई उतार चढ़ाव आया, पर कंहिं बि उनखे तंग न कयो। न उन सुख खे ध्यानु ॾिनो, न दुख खे ध्यानु ॾिनई। ध्यानु किथे हुयुसि त मुंहिंजो पर्पस छा आहे जीवन में, बसि हिकिड़ो मक़सदु पकड़े उन मक़सद खे पूरो कयईं। ऐं जॾहिं मक़सदु पूरो थियो, चई हाणे मुंहिंजो कमु कोन्हे, पंहिंजो पाण शरीर छॾियईं। त झूलेलाल जी कथा ॾाढी इंट्रेस्टिंग आहे, अगरि असां उन मां मीनिंग कढूं। पर असां कथाऊं पढ़ंदासीं, मंदर में वेंदासीं, पंजरा ॻाईंदासीं, त इहो लिमिटेड असांखे थोरो समाधान थींदो, लिमिटेड सेटिस्फैक्शन, त असां कुझु कयो। पर झूलेलाल जी सिख्या ते अगरि असां हलूं थोरो बि, त असांखे जेको समाधान मिलंदो गहराईअ जे अंदरि, उन जी क्वालिटी ॾाढी वॾी हूंदी। त झूलेलाल जी कई सिखियायूं, पर प्रमुख उन जी आहे त ईश्वर हिकु आहे, सभिनी में हिकु ई आहे। देयर इज बट वन रियलिटी, परमात्मा हिकु ई आहे, एको ओंकार। इहा झूलेलाल जी पहिरीं सिख्या आहे। ॿी सिख्या आहे त भाईचारे जी, ब्रदरहुड ऑफ मैनकाइंड। Everyone is connected with each other through this medium of God. मां तव्हां सां ॻाल्हायां थो, पर हिन ॻाल्हाइण जे लाइ हिकु शक्ति मूंखे सहायता ॾिए थी, उहा ई शक्ति तव्हांखे ॿुधण लाइ बि सहायता ॾिए थी। इन करे असां ॻंढियल आहियूं। अगरि मुंहिंजी शक्ति अलॻि हूंदी, तव्हांजी शक्ति अलॻि हूंदी, त असां कम्युनिकेट कोन करे सघंदासीं। त उहा शक्तिअ जे नाते असां सभु भाउर आहियूं। वी आर वन। त असां अॼु खां वठी हिकु ॻाल्हि झूलेलाल जी इम्प्लीमेंट कयूं, त उहा आहे असां सभु सिंधी हिकु आहियूं। वी सिंधीज़ आर वन। में बि कोई कहिड़े कुंड में आहे, कोई कहिड़े कुंड में आहे, कोई वॾे समाज में थो रहे, कोई अकेलो गांव में थो रहे, कोई अमीर आहे, कोई ग़रीब आहे, कोई कारो आहे, कोई गोरो आहे, कोई स्त्री आहे, कोई पुरुष आहे, पर असां सभु सिंधी आहियूं। असां यदि इहो प्रिंसिपल खणी गॾु थियूं, त असां घणो कुझु करे सघंदासीं। तव्हां चवंदव असां त सक्सेस मिलियो आहे, असांखे जाम सक्सेस मिलियो आहे, पर सक्सेस जी तव्हांजी व्याख्या छा आहे? कामयाबी छा खे चइबो आहे? ख़ाली पैसो पदार्थ कामयाबी कोन्हे, अंदरूनी सुख बि त खपे, मन जी शांती बि त खपे। ऐं उहा ईंदी भाईचारे सां। जॾहिं असां हिक ॿिए सां गॾिजी वेंदासीं, when we become one, we feel the peace inside. ऐं इहा ई स्पिरिचुअल प्रोग्रेस आहे। त हिकु गॉड रियलाइज़ करणु त ॾाढी परे जी ॻाल्हि आहे, पर असां जेके असांजा भाउर आहिनि सिंधी, उहे असां सभु मिली हिकु समाज आहियूं, एतिरो त घटि में घटि असां इम्प्लीमेंट करे सघूं था।
ऐं तव्हां पुछंदो पोइ छा थींदो, पोइ तव्हांखे इहो अनुभव ईंदो त असां वाक़ई में हिक ॿिए जे लाइ जॾहिं कॉन्ट्रीब्यूट कयूं था, सेक्रीफाइस कयूं था, त जेका असांखे अंदरूनी ताक़त मिले थी उन जी कंपैरिज़न संसार जे कंहिं बि सुख सां कोन्हे। त अचो इहो असां प्रण कयूं, हिक ॿिए सां प्यार सां रहूं, हिक ॿिए खे सहायता कयूं, हिन में भेदभाव न रखो, न कोई जात न कोई धर्म। इन में ॾिसो असां सिंधियुनि घणो कुझु विञायो आहे, असां पंहिंजी ज़मीन जेका हज़ारे सालनि खां असां वटि हुई सिंधियुनि वटि विञाईसीं, अधु संस्कृति असांजी ख़तम थी वई आहे, क्वार्टर भाषा ख़तम थी वई आहे, ऐं अगरि असां केयर न कंदासीं त असांजो धर्म बि बुॾी वेंदो। असांजे पूर्वजनि 7000 साल तपस्या करे असांखे इहे ॻाल्हियूं विरासत में ॾिनियूं, असां उनखे विञाइण जो अधिकार असांखे कोन्हे, असां उनखे वधायूं ऐं पंहिंजे अचंदड़ पीढ़ीअ खे इहो संस्कृतीअ जो हिकिड़ो खज़ानो भरे उन्हनि जे लाइ छॾे वञूं। ऐं जॾहिं प्रेम सां रहंदासीं असांजी आध्यात्मिक उन्नति थींदी, असांजो ॿेड़ो पार थींदो। तव्हां चवंदो ॿेड़ो पार थींदो मतिलबु छा थींदो, इहा चवणी आहे सिंधीअ में, पर इट हैज़ अ डीप फिलोसॉफिकल मीनिंग। उनजो ज़िक्र असां ॿिए वीडियो में कंदासीं। हरिओम।